बे न्यूज़ में खबरों अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया टंडो अल-अयार खां। टंडो अल-अयार रईस रहम अली बुलेदी ईरान ऐं इराक जे मुक़दस ज़ियारतुनि बैदि पंहिंजे ॾह पहुची वियो। संदसि ॾह पहुचण ते वालियानो इस्तक़बाल कयो वियो। रईस रहम अली बुलेदी ईरान ऐं इराक जे मुक़दस ज़ियारतुनि बैदि पंहिंजे ॾह पहुची वियो। संदसि ॾह पहुचण ते बे न्यूज़ जे चीफ एडिटर नदीम बुलेदी, ज़वार बशीर अहमद बुलेदी, गुलाम शबीर बुलेदी, मुनीर अहमद बुलेदी, ज़वार ज़मीर हुसैन बुलेदी, गुलाम असगर बुलेदी, अली मुराद बुलेदी, बिलावल बुलेदी, ज़वार रईस गुलाम हुसैन बुलेदी, ज़वार रईस अमीर बख्श बुलेदी, ज़वार रहमतुल्लाह बुलेदी, ज़वार रईस अली दोस्त बुलेदी, ज़वार चाचा आज़ाद अली बुलेदी, अली अहमद बुलेदी, आबिद हुसैन दरस, गुलाम हुसैन बलोच, ज़वार अली बख्श रिंद समेत मिटन माइटन दोस्तन ऐं ॿियनि पारां अजरक गुलनि जा हार पाराए ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा तोहफ़ा पेश करे भरपूर आजा कई वई। उन मौक़े ते रईस रहम अली बुलेदीअ जो चवणु हो त आउं पंहिंजे मिटनि माइटनि दोस्तनि अहबाबनि जो शुक्रियो अदा थो करियां, जिन मूंखे पाकिस्तान ॾे पहुचण ते भरपूर इस्तक़बाल करे इज़त बख़्शी। मां सदन जो थोराइतो आहियां, अॻु जीअं दीनी समाजी कमनि में पंहिंजो किरदारु अदा कंदो रहंदुसि।